नशे फिरोज़ अज़ादार राब्ता कमेटी जे सरपरस्त वार अब्दुलसत्तार दर्स तालके जे ऑर्गेनाइज़र सैयद दोस्त मोहम्मद शाह बुखारी जी रिहाइश गाह ते अज़ादार राब्ता कमेटी जे समूरनि ज़िम्मेवारनि जे मुनक़िद थियल हंगामी इजलास के ख़िताब कंदे चयो त फ़रमाने मासूमीन अलैहिस्सलाम मुताबिक़ पंहिंजी मिठी ऐं पंहिंजी धरतीअ सां मुहबत ईमान जो हिसो आहे, जंहिं जे माना इहा आहे त जंहिंखे पंहिंजी धरतीअ सां मुहबत न आहे उन जो ईमान ई मुकमल न आहे। हुन चयो त कंहिं बि मसलिक सां वाबस्ता मज़हबी तंज़ीम के लसानी तफ़रक़ुनि खे मुकमल पाक हुजणु घुरिजे, पर अफ़सोस जो हिकु मख़सूस टोलो न सिर्फ़ MQM जी शुमाली जनूबी सिंध वारे सिंध ऐं सिंध जी वहदत ते दुश्मन राह खे अलापणु शुरू कयो आहे, पर पंहिंजे सूबाई तंज़ीम साज़ी खे शुमाली जनूबी सिंध में तक़सीम करण जे बाज़ाब्ता ऐलान कयो आहे। MQM खां अॻु ई उन्हनि जे सिंध तोड़े सिंध जी वहदत ते दुश्मन मनसूबे ते अमल बि शुरू करे छॾियो आहे, जेको इंतिहाई क़ाबिल मज़म्मत अमल आहे। असीं इन्हनि ते वाज़े कयूं था त सिंध जो अवाम मज़हब जी आड़ में सिंध जी वहदत ते अहिड़े कंहिं बि हमले खे हरगिज़ बर्दाश्त न कंदो। हुन चयो त सिंध अमन भाईचारे मोहब्बत ऐं रवादारी जी धरती आहे। उनजी वहदत ख़िलाफ़ थींदड़ हर मज़मूम साज़िश जी न सिर्फ़ भरपूर मज़म्मत कई वेंदी, पर अहिड़नि सिंधी तोड़े सिंध जे वहदत जे दुश्मन अमलनि ख़िलाफ़ जल्द भरपूर अमली ऐं एहतजाजी जिदोजहद पिणु ज़रूर शुरू कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।